हेडलाइंस वाइटो काज़ी मतमा ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। पुलिस मुबैना मुक़ाबले में एक जवाबदार के मारण की दावा कई है। पुलिस मौसब कोट जादू चुणो बरसा डूह के इरादे से बीठल लुहारे ने पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान जवाबदार मलुक जोतोई उर्फ कासाई मारिजी पियो। संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणो हो त मारिजी वियल जवाबदार पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हो। संदन कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। अवां खे आगाह कई पिया काज़ी अहमद मां पुलिस मुबैना मुक़ाबले में एक जवाबदार के मारण की दावा कई है। पुलिस मौसब कोट जादू चुणो बरसा डूह के इरादे से बीठल लुहारे ने पुलिस विच में मुक़ाबलो थियो है। मुक़ाबले दौरान जवाबदार मलुक जोतोई उर्फ कासाई मारिजी पियो। संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणो हो त मारिजी वियल जवाबदार पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हो। संदसि कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि। काज़ी अहमद मां ख़बर आवाज़ से शेयर कई पिया। पुलिस मुबैना मुक़ाबले में एक जवाबदार के मारण की दावा कई है। पुलिस मौजब गोठ जादू जोड़ो भरसा डूह के इरादे से बीठल लुहारे ने पुलिस विच में मुक़ाबलो थियो है। मुक़ाबले दौरान जवाबदार मलुक जोतोई उर्फ कासाई मारिजी पियो। संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। पुलिस जो चवणो हो त मारिजी वियल जवाबदार पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हो। संदसि कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि। पुलिस मुबैना मुक़ाबले में एक जवाबदार के मारण की दावा कई है। पुलिस मौजब गोठ जादू जोड़ो भरसा डूह के इरादे से बीठल लुहारे ने पुलिस विच में मुक़ाबलो थियो। मुक़ाबले दौरान जवाबदार मलुक जोतोई उर्फ कासाई मारिजी पियो। संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणो हो त मारिजी वियल जवाबदार पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हो। पुलिस मुबैना मुक़ाबले में एक जवाबदार के मारण की दावा कई है। पुलिस मौजब गोठ जादू चुणो बरसा डूह के इरादे से बीठल लुहारे ने पुलिस विच में मुक़ाबलो थियो है। काज़ी अहमद मां तफ़सील मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार टांबरी लाइन ते मौजूद है। जी ज़ुल्फ़कार आगाह कजो। जी हाँ जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ीअन पुलिस ऐं जेको लाखात पुलिस आहे हिकु ॾोहारी मलुक जतोई खे मारण जी दावा कई आहे। मलुक जतोई पुलिस मूजिबि ॿुधायो आहे त मलुक जतोई जेको आहे मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हुयो। वधीक मां तव्हांखे ॿुधाईंदो न त काज़ीअन पुलिस ऐं जेको लाखात पुलिस थाणे जी हद ॻोठ लाखात भरिसां लाखात काज़ीअन पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो हिकु ॾोहारी मलुक जतोई उर्फ कासाई मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी मलुक जतोई उर्फ कासाई मारिजी वियो आहे ऐं ॿिया संदसि साथी फरार थी विया आहिनि। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारी हिकु पिस्टल गोलियुनि समेत हथ कयो वियो आहे ऐं मारिजी वियल ॾोहारी मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल हो। जी मेहरबानी अवां जी ज़ुल्फ़कार आगाह करण लाइ।